Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. नौशर फेरोज़ी अदालत पीपल्स पार्टी जी MPA शहनाज अंसारी के कत्ल केस जो महफूज़ कल फैसलो बुधाए छो। केस में नामज़द जवाबदार वकार खोखर के उम्र कैद की सज़ा, जवाबदार अख्तर सलमा ऐं सिद्दीक़ खोखर बाइज़त बरी थी विया। मॉडल क्रिमिनल कोर्ट गुज़िरियल बुधणी ते धुरिन के वकीलन जा दलील मुकम्मल थियण ते फैसलो महफूज़ कयो हो। MPA शहनाज अंसारी के 2.5 साल अगो कत्ल किया वियो हो। अदालती फैसलो अचण बाद MPA शहनाज अंसारी की धी डॉक्टर फातिमा अंसारी पारां नाइंसाफ़ी जुदा हूँ। डॉक्टर फातिमा अंसारी पीपल्स पार्टी लेडीज़ विंग नौशर फेरोज़ी सदारत तां इस्तीफ़ा जो ऐलान करे छॾियो। MPA शहनाज अंसारी पंहिंजे कत्ल खां कुछ ॾींहं अॻु SSP ऐं DC नौशर फेरोज़ के ख़त लिखी तहफ़्फ़ुज़ जो मुतालबो कयो हो। टाइम न्यूज़ मक़तूल MPA जो पुलिस ऐं इंतज़ामिया खे लिखियल ख़त हथ करे वरितो। ख़त में शहनाज अंसारी चयो हो त मुंहिंजे भेणी में ज़ाहिद खोखर जे मौत खां पोइ सनस भाउ ऐं भाइटियो मुंहिंजी बेवा भेण जी मिल्कियत फॿाइणु चाहिनि था। मुंहिंजी बेवा भेण ऐं मूंखे क़त्ल जूं धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। मुंहिंजो ही ख़त रिकॉर्ड ते रखियो वञे। नौशर फेरोज़ पुलिस ओड़े इंतज़ामिया अहिड़ो ख़त लिखण बावजूद MPA खे तहफ़्फ़ुज़ फराहम न कयो। ख़त लिखण जे कुछ ॾींहंनि बाद शहनाज अंसारी खे भेणी में जे 40 वारी तक़रीब दौरान गोलियूं हणी क़त्ल कयो वियो। एहतजाज PTI जो हक़ है, पर ख़ातिरी करायो त अमनो मान बरक़रार रहंदो। इस्लामाबाद हाई कोर्ट PTI के जलसे की इजाज़त न ॾियण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफूज़ करे वरितो। एडवोकेट जनरल इस्लामाबाद जहांगीर जदून चयो त PTI जे 25 मई वारी रैली में नुक़सान थियो हो ऐं पुलिस वारा ज़ख़्मी थिया हुआ। हुननि तय थियल ज़ाब्तनि ऐं शर्तनि जी भञकड़ी कई। असां हिननि ते एतमाद न पिया कयूं। PTI वारा 3 चौक ते जलसो करे सघनि था। PTI जे वकील बाबर अवाण चयो त T चौक असल में GT रोड है। हुननि रेड ज़ोन के हाणे वधाए छॾियो आहे। जस्टिस आमिर फारूक चयो त ही जेका जगह तव्हांखे ॾियनि उते उहो कुझु न थींदो जेको अॻु थियो हो। छा था चओ? एडवोकेट जनरल इस्लामाबाद चयो त PTI चेयरमैन सां राब्ते ताईं असां हिननि ते एतमाद नथा करे सघूं। हाणे त ही चवनि था त 10 महीना रहंदासीं। का मुक़रर तारीख़ हिननि खे ॿुधाइणी आहे। अदालत चयो त जगह जेका भी हुजे तव्हां ख़ातिरी करायो त अमनो मान बरक़रार रखियो वेंदो। ईअं न थिए जो चयो वञे त इहो कराची या लाहौर वारनि कयो आहे। तव्हां ख़्यालु कंदव त रोड ब्लॉक न थियनि, शहरनि खे ॾुखियायूं पेश न अचनि। अदालत धुरिन जा दलील ॿुधण बाद फ़ैसिलो महफूज़ करे वरितो। इमरान ख़ान हल्फी बयान ज़रिए यकीन ॾियाराईंदो त इस्लामाबाद में हथियारनि जी नुमाइश न कई वेंदी। कंहिं भी जमायत जो झंडो न साड़ियो वेंदो। लाउड स्पीकर जो इस्तेमाल न कयो वेंदो। मज़हब के हवाले से का भी बयानबाज़ी न कई वेंदी। इस्लामाबाद इंतज़ामिया PTI के जलसे की इजाज़त ॾियण लाइ 39 शर्त रखी छॾिया। इंतज़ामिया PTI के जलसे लाइ NOC जारी करण लाइ चयनि सिफ़नि ते ॿधल शर्तनामो तैयार करे वरितो। इंतज़ामिया जो चवणु आहे त स्टेज ते केरु मौजूद हूंदो इहो भी ॿुधाइणो पवंदो। जलसे की इजाज़त 1 ॾींहं लाइ हूंदी। इमरान खान पार्टी चेयरमैन छो नथो रही सके? लाहौर हाई कोर्ट इमरान खान की नाअहली बाबत दरख्वास्त के ॿुधण जोॻो हुअण बाबत फ़ैसिलो महफूज़ करे वरितो। जस्टिस साजिद महमूद सेठी इमरान खान की नाअहली लाइ मोहम्मद आफाक एडवोकेट की दरख्वास्त ते ॿुधणी हलाई।
दरख्वास्त गुज़ार मौक़िफ़ इख्तियार कयो त इमरान ख़ान खे NA 295 तां नाअहल करार ॾिनो वियो आहे। इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले तहत नाअहली बार हू पार्टी सरबराह वारे उहिदे ते बि रही नथो सघे। खेसि पार्टी जे चेयरमैन वारे उहिदे तां हटाइण जो हुकुम ॾिनो वञे। अदालत सवाल कयो त इमरान ख़ान पार्टी चेयरमैन छो नथो रही सघे। अदालत खे मुतमइन कयो। दरख्वास्त गुज़ार वकील चयो त मूंखे उबूरी रिलीफ फ़िलहाल भले न ॾियो पर धुरियुनि खे नोटिस जारी कया वञनि। जस्टिस साजिद महमूद चयो त अदालत दरख्वास्त जे ॿुधण जोॻो हुअण बाबति फ़ैसिलो महफ़ूज़ करे रही आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त सिंध जो को बि माण्हू अॼु ताईं आपघाती बमबार न बणियो आहे। सिंध में मज़हबी रवादारी ऐं सहप जो माहौल सदियुनि खां क़ाइमु रहियो आहे। कराची कंहिं वक़्तु दुनिया जो 6 नंबर ख़तरनाक तरीन शहर हो। अॼु कराची 76 नंबर ते आहे। नेशनल डिफेंस यूनिवर्सिटी जे सिक्योरिटी वर्कशॉप जे 75 रुकनी वफ़्द ब्रिगेडियर तारिक न्याज़ जी सरबराही में वॾे वज़ीर सां मुलाक़ात कई। वॾे वज़ीर चयो त सिंध सरकार अमन अमान जी बहालीअ बैदि सूबे जी तरक़ी ते ध्यानु ॾिनो। कुदरती आफ़तुनि बावजूदि मईशियत खे हथी ॾिनी वई। ॿोॾ जो पाणी निकाल करण सां गॾु कणिक जी पोखाई बि शुरू कई वई आहे। उमेद आहे त ईंदड़ साल कणिक जी खोट न थींदी। इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील मेमण जो चवणु आहे त लॉन्ग मार्च खां मायूस इमरान ख़ान पारां तहरीक इंतशार खे 10 महीननि ताईं ब्रेक ॾियण जो ऐलान मार्च जी नाकामी आहे। इमरान ख़ान आज़ादी मार्च करे फासी पियो आहे। लॉन्ग मार्च रुगो GT रोड जा चकर लॻाईंदो रहंदो। पंहिंजे बयान में शर्जील मेमण चयो त कूड़ो शख़्स क़ौम खे गुमराह कंदो रहियो। हुन कूड़ो हल्फ़ी बयान जमा कराए इलेक्शन कमीशन ऐं अदालतुनि खे गुमराह कयो पर संदसि ख़िलाफ़ कार्रवाई न कई वई। चीफ जस्टिस खे गुज़ारिश आहे त मुल्क दुश्मन शख़्स ख़िलाफ़ कार्रवाई करे।